नाज़रीन खे ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट भरिसां आरपीओ सखर डॉक्टर कामरान फज़ल हलंदड़ पुलिस ऑपरेशन जो मुआयनो करण लाइ कचे पहुची वियो। आरपीओ सखर कचे में हलंदड़ ऑपरेशन ऐं क़ाइम थियल पुलिस पिकेट जो दौरो कयो, जंहिं दौरान एसएसपी अमजद शेख पारां आरपीओ सखर खे कचे में हलंदड़ पुलिस ऑपरेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। आरपीओ सखर डॉक्टर कामरान फज़ल घोटकी कंधकोट पुल पहुची तामीराती कम ऐं सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो आहे। ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट भरिसां आरपीओ सखर डॉक्टर कामरान फज़ल हलंदड़ पुलिस ऑपरेशन जो मुआयनो करण लाइ कचे पहुची वियो। आरपीओ सखर कचे में हलंदड़ ऑपरेशन ऐं क़ाइम थियल पुलिस पिकेट जो दौरो कयो, जंहिं दौरान एसएसपी अमजद शेख पारां आरपीओ सखर खे कचे में हलंदड़ पुलिस ऑपरेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। आरपीओ सखर डॉक्टर कामरान फज़ल घोटकी कंधकोट पुल पहुची तामीराती कम ऐं सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो आहे।